हिकु अहिड़ो नालो जीअं तारीख़ में ताक़त, तकरार ऐं तरक़ी ऐं तबाही चारई शयुनि जो गॾियल निशान बणिजी वियो आहे। कुझु माण्हुनि लाइ उहो हिकु बहादुर लीडर हो जीअं पंहिंजे मुल्क खे मज़बूत कयो, जॾहिं त ॿियनि लाइ उहो हिकु ज़ालिम हुक्मरान हो जीअं पंहिंजे ई क़ौम खे ख़ौफ़ में रखियो। हक़ीक़त खे सम्झण लाइ ज़रूरी आहे त संदसि सॼी ज़िंदगी खे तफ़सील सां ॾिठो वञे, छो त सद्दाम हुसैन जी कहाणी सिर्फ़ु हिकु शख़्स जी कहाणी न आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां तव्हांखे इराक जे अॻूणे सदर सद्दाम हुसैन जी अनोखी ज़िंदगी बाबति मालूमात ॾींदासीं। अचो त पियो कि इन मालूमाती सफ़र जी शुरूआत कयूं। इराक जिते सद्दाम हुसैन पैदा थियो सिर्फ़ु हिकु आम मुल्क न आहे रहियो, पर सदियुनि खां तारीख़ी, मज़हबी ऐं सियासी अहमियत जो मर्कज़ रहियो आहे। क़दीम तहज़ीबनि खां वठी इस्लामी तारीख़ ताईं हीअ इलाइक़ो हमेशह आलमी तवजा जो मर्कज़ रहियो आहे। पर जदीद दौर में ख़ासि करे पहिरीं आलमी जंग खां पोइ जॾहिं उस्मानी ख़िलाफ़त ख़तमु थी ऐं बरतानवी राज विच ओभर में पंहिंजो असरु वधायो, तॾहिं इराक खे बि नई सर तरतीब ॾिनो वियो। ज़ाहिरी तौरु मुल्क खे आज़ादी ॾिनी वई, पर हक़ीक़त में हुनजे तेल ऐं परॾेही पॉलिसी ते ॿाहिरियां क़ुवतनि जो कंट्रोल बरक़रार रहियो, जंहिं सबबु अवाम में बेचैनी ऐं बग़ावत जा जज़्बा वधंदा रहिया। एॾिन हालतुनि में 1937 में इराक जे हिकु शहर में ग़रीब घर में सद्दाम हुसैन पैदा थियो। संदसि ज़िंदगीअ जी शुरूआत ई ॾुखनि सां भरियल हुई। संदसि पीउ संदसि ॼमण खां ई अॻु फ़ौत थी वियो, जंहिं करे हू नंढपण खां ई यतीमी जो भार खणी रहियो हो। यतीम हुजण सबबु खेसि घटि सम्झियो वेंदो हो, जंहिं करे इन जे अंदरि मुक़ाबले जो जज़्बो पैदा थियो। चयो वञे थो तूं पाण सां लोही राड रखंदो हो त जीअं जेको बि खेसि तंग करे उन खे जवाबु ॾेई सघे। हीअ हालतूं संदसि शख़्सियत में सख़्ती ऐं बेएतमादी ऐं ताक़त हासिल करण जी ख़्वाहिश पैदा करण जो सबबु बणियो। तक़रीबन 10 सालनि जी उमिरि में सद्दाम पंहिंजे वॻे पीउ जे ज़ुल्म खां तंग अची पंहिंजे मामे खैरुल्लाह वटि वञी, जेको हिकु क़ौमप्रस्त उस्ताद ऐं अॻूणो फ़ौजी ऑफिसर हो। हिते सद्दाम खे न रुॻो तइलीम मिली, पर सियासत ऐं क़ौमप्रस्तीअ जे ख़्यालनि सां बि वाक़फ़ियत हासिल थी। उहो ई वक़्तु हो जॾहिं इन दुनिया खे सम्झणु शुरू कयो, ख़ासि करे उहो त इराक जहिड़ा मुल्क कीअं ॿाहिरियां ताक़तनि जे असर हेठि रहनि। नौजवानी में सद्दाम हिकु पार्टी में शामिल थियो जेका अरबी क़ौमप्रस्ती ऐं साम्राज मुख़ालिफ़ ख़्यालनि जी हिमायत कंदी हुई। सद्दाम इल्मी तौरु घणो मज़बूत न हो, पर अमली तौरु इंतहाई जुरत वारो हो। इन एहतिजाजनि में हिसो वरितो ऐं आहिस्ते आहिस्ते पार्टी में पंहिंजी जाइ मज़बूत कई। 1959 में इन हिकु अहम ऐं ख़तरनाक क़दम खयो। इन वक़्त जे वज़ीर आज़म अब्दुल करीम क़ासिम खे क़त्ल करण जी कोशिश कई, जंहिं में सद्दाम बि शामिल हो। उहो हमिलो नाकाम थियो ऐं सद्दाम ज़ख़्मी थी मिस्र भॼी वियो। मिस्र में रहंदे इन तइलीम जारी रखी ऐं सियासी तौरु पाण खे वधीक तयारु कयो। हीउ दौरु संदसि लाइ सिखण ऐं मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी करण जो वक़्तु हो। 1968 में इन जी पार्टी ॿीहर इक़्तिदार में आई ऐं सद्दाम वापसि इराक आयो। अहमद एहसन सदर बणियो, पर इक़्तिदार में ताक़त आहिस्ते आहिस्ते सद्दाम जे हथनि में अची रही हुई। इन फ़ौज, खुफ़िया इदारनि ऐं हुकूमती ढांचे ते मज़बूत कंट्रोल हासिल क़ाइमु कयो। उहो इंतहाई हिसाब किताब सां कमु कंदो हो, वफ़ादारनि खे अॻिते आणींदो ऐं मुख़ालिफ़नि खे ख़ामोश कंदो रहियो। 1979 में सद्दाम हुसैन रस्मी तौरु इराक जो सदर बणिजी वियो। इक़्तिदार में अचण खां पोइ इन सभ खां पहिरियां पंहिंजे मुख़ालिफ़नि खे ख़तमु करणु शुरू कयो। पार्टी जे अंदरि बि जेके माण्हू शक जे दायरे में आया उन्हनि खे गिरफ़्तार या क़त्ल कयो वियो। अहिड़ी तरह इन हिकु अहिड़ो निज़ाम क़ाइमु कयो जेको मुकमल तौर ते ख़ौफ़ ऐं कंट्रोल ते ॿधलु हो। पर सद्दाम हुसैन जी हुक्मरानी जो हिकु ॿियो रुख़बो हो जेको घणो करे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। इन मुल्क जी माशियत खे मज़बूत करण लाइ वॾा क़दम खयां। 1972 में तेल खे क़ौमी कंट्रोल में वठी इन मुल्क जी आमदनी वधाई। इन पैसे खे तइलीम, सिहत ऐं कारोबार में लॻायो। स्कूल खोलिया विया, इस्पतालूं ठाहियूं वियूं ऐं माण्हुनि जे ज़िंदगीअ में बहितरी आई। 1970 वारे ॾहाके में इराक खे विच ओभर जी तरक़ी याफ़्ता मुल्क तौरु तस्लीम कयो वेंदो हो, पर उहो अरूज घणो वक़्तु क़ाइमु न रही सघियो। 1979 में ईरान में इनकलाब आयो, जंहिंजी अॻुवाणी आयतुल्ला ख़ुमैनी करे रहियो हो। सद्दाम खे शक थियो त ईरान जो इनकलाबी असर इराक जे शिया आबादी ते पवंदो ऐं संदसि इक़्तिदार खे ख़तरो बणिजंदो। उन खां अलावा ॿिन्ही मुल्कनि विच में हिकु दरिया ते तकरार बि मौजूदु हो। उन सबबनि जी बुनियाद ते 1980 में सद्दाम ईरान ते हमिलो करे छॾियो। हीअ जंग जेका सद्दाम जे ख़्याल में मुख़्तसर हूंदी, पर 8 सालनि ताईं हली। ॿिन्ही मुल्कनि खे वॾो नुक़सानु थियो, लखे माण्हू मारिजी विया ऐं आख़िरकार का वाज़े कामयाबी हासिल न थी। सिर्फ़ु ॿिन्ही मुल्कनि जी तबाही संदन नसीहत थी। जंग खां पोइ इराक माली बहरान जो शिकार थी वियो, कर्ज़ वधी विया ऐं हुकूमत कमज़ोर थी वई। अहिड़नि हालतुनि में 1990 में सद्दाम कुवैत ते ॿीहर हमिलो कयो, उमेद रखंदे त हू पंहिंजे माली मसइलनि जो हल कुवैत जे तेल मां ॻोल्हे सघंदो। पर इन भेरे आलमी रदअमल अमेरिका ऐं उन जा इत्तेहादी फ़ौजी कार्रवाई करे कुवैत खे आज़ादु करायो ऐं इराक ते सख़्त पाबंदियूं लॻायूं। No concession, no negotiation for 1 inch of territory.
And Mr. Saddam Hussein can simply do what the world is calling upon you to do. इन पाबंदियुनि इराक जी हुकूमत खे सख़्त नुक़सानु पहुचायो। आम माण्हू गुरबत, बीमारी ऐं खोट जो शिकार थी विया। सदाम जी हुकूमत बरक़रार रही, पर मुल्क अंदरूनी तौर कमज़ोर थींदो वियो। And his sons must leave Iraq within 48 hours. Their refusal to do so will result in military conflict. 2003 में अमेरिका जॉर्ज बुश जी क़यादत में इराक ते हमिलो कयो। इल्ज़ाम उहो हो त सदाम वटि कीमियाई ऐं एटमी हथियार मौजूदु आहिनि जेके दुनिया लाइ ख़तरो आहिनि, पर जंग खां पोइ अहिड़ा हथियार न मिलिया। उन्हनि जे बावजूदु सदाम जी हुकूमत ख़तमु कई वई। जंग खां पोइ सदाम कुझु वक़्त ताईं लिकियलु रहियो, पर आख़िरकार गिरफ़्तार कयो वियो। 2006 में खेसि फांसी ॾिनी वई ऐं हुन सां गॾु हिकु दौर जो ख़ात्मो थियो। अॼु बि सदाम हुसैन जो नालो बहस जो मौज़ू आहे। कुझु माण्हू संदसि दौर खे यादि करे चवनि था त उन वक़्तु मुल्क मज़बूत न हो, जॾहिं त ॿिया संदसि ताक़त ऐं जिबर खे यादि कनि था। हक़ीक़त शायदि ॿिन्हिनि जे विच में आहे। हिकु अहिड़ो इंसानु जंहिं वटि गैर मामूली ताक़त हुई, पर जंहिंजा फ़ैसिला मुल्क लाइ वॾा नतीजा खणी आया। सदाम हुसैन जी कहाणी असांखे उहो सेखारे थी त ताक़त जॾहिं ज़िम्मेवारी सां इस्तेमालु न थिए त उहा तरक़ी खे तबाही में तब्दील करे सघे थी। उमेद त असांजी अॼोकी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां ताईं बआसानी ते पहुची सघे। पोइ असांखे ॾींदा इजाज़त। खुदा हाफ़िज़।